जो वाक़ियो तव्हां ॿुधो आहे त ईसाई जेको पंहिंजे हथ खे मसालो विझाए ऐं मालिक बिन दीनार खे चई त हाणे जेको त तूं बि हथु बाहि में विझ ऐं बि हथु बाहि में थो विझां जेको सड़ी वियो उहो न हक़ ते जेको सड़ियो उहो हक़ ते मालिक बिन दीनार बि हथु विधो उन ईसाई बि हथु विधो ॿई हथ महफ़ूज़ रहिया हुनखे बि बाहि करणु लॻी हुनखे बि बाहि करणु लॻी तंहिंमें मालिक बिन दीनार मथे ॾियारे जो अलाह हिकु ईसाई जो हथु हिकु मुस्लमान जो हथु उन हथ जे करे जेको सो तव्हां उनखे बचाए छॾियो अलाह रब्बुल आलमीन फरमायो मालिक तो तकड़ कई जेकॾहिं तूं हथु देरि सां विझी आहे पहिरीं उनजो हथु हुजे हा त उनजो हथु सड़ी ऐं खाक थी वञे मसाले जे बावजूदि बि तुंहिंजे हथ जे बरकत जे करे उहो ईसाई जे हथ जी व्यवहार कजे त उते केॾा वॾा माण्हू हूंदा जेके हथ खणंदा जिन हथनि खणंदा गॾु असांजा हथ बि जेके शामिलु थी वेंदा त पोइ ॿुधायो त सही असांजी मक़सद थींदी आहे न की साईं ॿेर वारा फरमाईंदा हुआ त हिननि मजूअनि में जेॾी महिल माण्हू वञनि था त उन मजूए में वञण खां पोइ खोड़ सारा अहिड़ा अलाह जा बाना हूंदा आहिनि जेके लिकियल हूंदा आहिनि जिनखे ख़बर ई कान हूंदी आहे उन्हनि जा अमल अलाह जे दरबार में क़बूल थियल हूंदा आहिनि पोइ जेॾी महिल हू हथ खणंदा आहिनि त अलाह रब्बुल आलमीन उन्हनि खे पंहिंजे हिसाब सां ज़बान सां लफ़्ज़ चवणु ऐं अलाह जी क़बूल कंदी मौलाना गुलाम क़ौस हज़ारवी रहमतुल्लाह अलैह जो वाक़ियो अॻु जुमे ते हुन मस्जिद में बयानु कयो त मौलाना गुलाम क़ौस हज़ारवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजी ज़िंदगी ईअं वक़ुफ़ कई नबी साईं जी मोहबत में ईअं दीन जे ख़ातिर वक़ुफ़ कई जेके लफ़्ज़ ज़बान मां कढंदा अलाह क़बूल कंदो जेके लफ़्ज़ ज़बान मां कढंदा अलाह साईं क़बूल करे छॾींदो अबुल आला मौदूदी ॿुधो हूंदो तव्हां प्रोफेसर हुयो उनजे लाइ मौलाना पेशन कई मौलाना गुलाम क़ौस हज़ारवी रहमतुल्लाह अलैह त तुंहिंजो मौत यहूदनि जी अस्पताल में थींदो ऐं यहूदनि जी नर्स तुंहिंजी चेकिंग कंदी हूंदी ऐं तुंहिंजो दम परवाज़ थी वेंदो इहो मुंहिंजी पेशन हुई हिकिड़े दफ़ा इलाज लाइ बर्तानिया वियो बर्तानिया वञण खां पोइ वरी मोटी आयो फिर मुंहिंजे मुखालिफ़नि चयो हो त जेको तुंहिंजी मौत यहूदी जी अस्पताल में थींदो यहूदी नर्स जा थींदो ऐं त सही सालिम आयो आहियां पर मौलाना गुलाम क़ौस हज़ारवी रहमतुल्लाह अलैह फरमायो देरि कान्हे अन क़रीबी वक़्तु अचण वारो आहे कुदरत ॿिए दफ़ा पहुतो बर्तानिया जी अस्पताल में यहूदी जी अस्पताल में उते जेको सो नर्स चेक कंदे अलाह जे दम परवाज़ थियो त इहे जेके अलाह जा बाना हूंदा आहिनि उनजी जेॾी महिल नबी साईं जी मोहबत दीन जे ख़ातिर जेके क़ुर्बानियूं हूंदियूं आहिनि उनजी ज़बान मां लफ़्ज़ निकितल अलाह सां क़बूल करे छॾींदो आहे इन जे करे हदीस कुदसी जे अंदरि ईंदो आहे त उन्हनि जो कलम वात मां लफ़्ज़ ईअं निकितल आहे जीअं लोहे कलम हुजे जीअं माना हिकिड़ो लफ़्ज़ निकिरे ऐं अलाह साईं जे दरबार में क़बूल थी वञे ईअं उनजे लफ़्ज़ ज़बान मां लफ़्ज़ जेके निकिरंदा क़बूल थी वेंदा आहिनि ऐं ॿेर वारा फरमाईंदा हुआ त हीउ मजमू उहो मजमू आहे जंहिं मजमूए जे अंदरि ऐं ख्वाब जे अंदरि ॾिसां पियो त हिकिड़ो गंदगी जो नालो वहे पियो ऐं उन नाले वहण में माण्हू लुढ़ंदा अचनि उन गंदगी जे पाणी में वहिजंदा ऐं लुढ़ंदा अचनि हिकिड़ो माण्हू आहे सो उनखे ॿाह मां वठी करे वरी ॿाहिरि कढे पियो वरी सुठे पाणी सां वहिंजारे करे वरी उनखे साइड में छॾे पियो वरी ॿियो माण्हू अचे पियो वरी उनखे कढे पियो ईअं कंदे कंदे सभिनी लुढ़ंदड़ माण्हुनि खे जेसीं ताईं कोशिशि थिए पई उन खां कढंदो वञे कुझु माण्हू लुढ़ंदा अॻिते वञनि पिया साईं ॿेरा ने फरमायो त जेॾी महिल अॻिते ख्वाब जे अंदरि ॾिसां त अॻिते वञा त उन माण्हू खे मूं मौलाना फज़लुर रहमान जेको हिन दुनिया जे ठहिरनि में गंदगीअ में जेके माण्हू वञनि पिया उन गंदगीअ में वञण वारनि माण्हुनि खे उन गंद मां कढी करे दीन जे तरफ़ आणे थो हिकु बहितर ऐं साफ़ पाणी जे तरफ़ आणे थो साईं ॿेर वारा मामूली इंसान कोन हुया जेॾी महिल 17 रमज़ान 1999 वफ़ात कयूं वफ़ात करण महिल लख माण्हू उन जे जनाज़े निमाज़ में हुया जॾहिं त न को टेलीफोन जो एतिरो ख़ासि ज़मानो हुओ न को मोबाइल जो ज़मानो राति जो निमाज़ थी लख माण्हू उन जे जनाज़े में शिरकत कई ऐं उन खां बाद में 40 ॾींहं उन जे क़बर मां ख़ुशबू बि आई 40 ॾींहंनि खां पोइ माण्हू उन जी क़बर जी मिटी खणी लेबॉर्ट्री में चेक करणु विया यूरोप जी लेबॉर्ट्री में चेक करणु विया त उन्हनि सभिनी तहक़ीक़ात करे ॿुधायो त हीअ दुनिया जी ख़ुशबू आई कान्हे हीअ ख़बर न आहे त कहिड़े इलाइक़े जी ख़ुशबू आहे दुनिया जी ख़ुशबू ई न आहे 40 ॾींहंनि खां पोइ साईं अब्दुल अज़ीज़ साईं जा वॾा फर्ज़ंद ओॾी महिल वञी जेको सो क़बर ते वेही अलाह रब्बुल आलमीन खां दुआ घुरियो अलाह हीअ तुंहिंजी नेमत मिलियल मुंहिंजे वालिद मोहतरम खे आहे अलाह हिनखे मक़फ़ी करणु फरमा न त माण्हू हिन क़बर जी मिटी खाइणु शुरू कंदा हिते पूॼा जो जी मर्कज़ बनाईंदा अलाह हिन शइ खां मुंहिंजे बाबे जी क़बर खे महफ़ूज़ बने पोइ 40 ॾींहंनि खां पोइ ख़ुशबू जेका ख़तमु थी हाणे इमामुल अंबिया
जे नसीहत ते हलण वारा जेके आलिम उन्हनि जी ज़बान मां जेके लफ़्ज़ निकिया अल्लाह रब्बुल आलमीन क़बूल करे फरमाईंदो आहे। जेॾीमहिल जमीयत उलमा इस्लाम जे अंदरि मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह जो दुनिया में रुख़्सत थी त इख़्तिलाफ़ थिया, हिन खे अमीर बनाजे, हिन खे अमीर बनाजे। साईं ॿेर वारा वॾी जेका था क़ुर्बानी ॾिनूं, वॾी जेका था जदोजहद कयूं। पोइ मौलाना ख्वाजा खान मोहम्मद साहब चए थो त मूं ख्वाब जे अंदरि ॾिठो त नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थी ऐं नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत खां पोइ मौलाना ख्वाजा खान मोहम्मद साहब चए थो साईं जिन खे ॿियो बि हिकिड़ो ॿुधायो उलमा इकराम खे ज़हन त लही वियो आहे, उहो बि ॿुधाए पियो त ख्वाब में गॾु हुआसीं, नबी साईं जी ज़ियारत पई थिए ऐं नबी साईं जी ज़ियारत खां पोइ चए पियो त असीं जमात जे अमीर जे मुंतख़िब थियण जे लाइ परेशान आहियूं त ॿुधायो त कहिड़ो अमीर करे सघूं। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त मस्जिद जे अंदरि सुवाल जे अंदरि सुतो पियो आहे, इनखे वञी जेको त तव्हां पंहिंजो अमीर बणायो। साईं जिन जा इहे अल्फाज़ चवण ऐं मस्जिद में अदब सां हलिबो आहे। पर ख्वाजा खान मोहम्मद चयो त मूं ऐं मूंसां गॾु जेको आलिम हुयो डोड़ लॻाए शुरू कयो, ॾिसो त चादर में केरु आहे। जेॾी महिल चादर मथे खींचो त उन चादर जे अंदरि सुतल मौलाना फज़लुर रहमान खे ॾिठो।